मोज़िज़ नाज़रीन, सिंध वीएन टीवी जी अॼु खां बाक़ाइदे शुरूआत करे रहिया आहियूं। सिंध वीएन टीवी जे मक़सदनि में इहा ॻाल्हि शामिल आहे त पूरी दुनिया जे माण्हुनि खे सिंध जी तारीख़ ऐं तहज़ीब, सक़ाफ़त, ॿोली, रीतूं रस्मूं ऐं सिंध जे मौजूदा मसइलनि बाबति आगाही ॾिजे। सिंध बुनियादी तरह दुनिया जे नक्शे में असीं ॾिसंदासीं त तारीख़ी लिहाज़ खां ही हिकिड़ो अहिड़ो मुल्क रहियो आहे जेको अमुन, इतिहाद, इंसानियत ऐं तहज़ीबनि जे आला क़दरनि सां सॼी दुनिया में रोशनास आहे। सिंध जी पूरी तारीख़ में किथे बि अहिड़ो हिकु मिसाल बि मौजूदु नाहे त कंहिं सिंध जे हुकुमरान कंहिं भर वारे मुल्क ते को हमिलो कयो हुजे, का हलां कई हुजे या का सरहदनि जी लताड़ कई हुजे या हक़ तलफ़ी कई हुजे। सिंध जा माण्हू फितरती तौरु इंतिहाई मोहबती, सहप वारा ऐं ख़ैर खाई घुरंदड़ माण्हू आहिनि। उन जो सबूत इहो आहे त अॼु बि जॾहिं सिंध जो माण्हू सुबुह जो उथे थो त हू जेका दुआ घुरे थो उहा दुआ इहा आहे त ऐं अल्लाह कुल जहान जो ख़ैरु कर ऐं उन जे सदिके मुंहिंजी सिंध, मुंहिंजे ॿचड़नि, मुंहिंजे ओड़े पाड़े ऐं घर ॾांहुं बि ख़ैरु कर। सिंधी माण्हुनि जे इन जज़्बे जी तर्जुमानी कंदे सिंध जे क़ौमी शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि चयो त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त तूं दिलदार, आलम सभु आबाद करी। त सिंध जे हिन सिंध वीएन चैनल जे अॼोके हिन पहिरें प्रोग्राम में आउं तव्हांजो मेज़बान मशकूर फलकारो तव्हांजी ख़िदमत में सिंधी माण्हुनि जी जेका दुआ आहे उन दुआ जी तर्जुमानी कंदे पहिरीं हिन प्रोग्राम जी शुरूआती उन दुआ सां था करियूं। उहा दुआ आहे अल्लाह अल्लाह तूं जेॾो वॾो तेॾो करम तोखां घुरां। अल्लाह तूं जेॾो वॾो तेॾो करम तोखां घुरां। ॾांहुं ॾस मां कीअं घुरां, ॾांहुं ॾस मां कीअं घुरां। ख़्वाहिशूं कंहिं खाण जां ढउ कंहिं ढापण न थियूं। हिर्स पोयां हिरख जी माण कंहिं मापन न थियूं। मां वधी तोॾे पिरी थो विच मां वापसि वरां। अल्लाह तूं जेॾो वॾो तेॾो करम तोखां घुरां। ॾांहुं ॾस मां कीअं घुरां, ॾांहुं ॾस मां कीअं घुरां। इज़त उल्फत मान दौलत सेहत शोहरत सा खपे। इज़त उल्फत मान दौलत सेहत शोहरत सा खपे। जंहिंमें तूं राज़ी रहीं साई नेमत थी खपे। दुनिया जे विच सीर में हिकु तोह मां तुंहिंजे तुरां। ॾांहुं ॾस मां कीअं घुरां। अल्लाह तूं जेॾो वॾो तेॾो करम
तोखां घुरां, ॾांहुं ॾस मां कीं घुरां, ॾांहुं ॾस मां कीं घुरां। माण्हूअ मन में थिए अमुन, माण्हूअ मन में थिए अमुन, मुर्कशल मोटी अचे, धरतीअ ते सुख प्यार जी विरूंह शल मोटी अचे। सिंध ते सरहायूं थियनि, सिंध ते सरहायूं थियनि, जिन खे ॾिसी मां पियो ठरां, अलाह तूं जेॾो वॾो तेॾो करम तोखां घुरां, ॾांहुं ॾस मां कीं घुरां, ॾांहुं ॾस मां कीं घुरां। सूंहं शल महकी उथे, सुर्त ऐं साञह अचे, सूंहं शल महकी उथे, सुर्त ऐं साञह अचे। सिंधूअ जर छोलियूं हणे, सिंधूअ जर छोलियूं हणे, पाणी को गजगाह अचे। मेहर जा मीहड़ा वसनि, मेहर जा मीहड़ा वसनि, के ॾात सां गुल मां छुरां, अलाह तूं जेॾो वॾो तेॾो करम तोखां घुरां, ॾांहुं ॾस मां कीं घुरां, ॾांहुं ॾस मां कीं घुरां। मशकूर जो तूं ई सॼण, दिलि मां दम न दिलि खां धार थी, मशकूर जो तूं ई सॼण, दम न दिलि खां धार थी। सुकून क़ल्ब सां भरियल सच संदो वीचार थी, प्यार जी पूॼा कंदे, प्यार जी पूॼा कंदे, शल प्यार जे पाछे परां, प्यार जी पूॼा कंदे, शल प्यार जे पाछे परां। अलाह तूं जेॾो वॾो तेॾो करम तोखां घुरां, ॾांहुं ॾस मां कीं घुरां, ॾांहुं ॾस मां कीं घुरां। मोअज़्ज़िज़ नाज़रीन, मुंहिंजी ही पहिरीं पेशकश जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त यूट्यूब ते मुंहिंजे चैनल सिंध वीएन खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। तव्हांजी महिरबानी, सलाम।